हाणे ते अञा हद थी वई आहे पंजाब जे शहर में ग़ालिबन उकाड़ा है उन में मस्जिद शरीफ में पंहिंजे शादीअ जे मौक़े ते उतां जे मौलवी साहब जेके हिन कंजरियूं घुराए करे नाच करायो अथई। ताज़ो वाक़ियो थो मस्जिद शरीफ जे अंदर घंटे खां 2 घंटा ॿुधाइनि था मुसलसल लाउड स्पीकर ते गाना कंजरनि जी नाच हलंदी रही है अल्लाह जे घर में मुसलमान। ऐं अहिड़े गलीज़ हरकत ते दीन जे कंहिं दावेदार खे कावड़ न आई। अहिड़े गलीज़ हरकत ते उन्हनि जे पटे भाइनि मां कंहिंखे का गैरत न आई। पुलिस वारनि उन्हनि हिम्मत करे उन ते मुला ते FIR कटियो आहे त तूं ग़लति अमल छो कयो आहे। ऐं हिकु तरफ़ असांजी दावा है असां इस्लाम सिर्फ़ इस्लाम असां ताईं असां इस्लाम जा वारिसूं। ॿिए तरफ़ अल्लाह जे घर में कंजरियूं अचनि, ॿिए तरफ़ अल्लाह जे घर में नाच गाना, इन खां वधीक ॿियो कुझु थींदो आहे छा? आख़िर वजह छा आहे? छो कॾहिं असां मामूली ॻाल्हियुनि ते जेके मुहिब रसूल आहिनि उन्हनि खे ॿियनि मुहिब रसूल खां मारायूं था पिया। मामूली मसइलनि ते सिर्फ़ पंहिंजे पेट जे बचाव ख़ातिर त इहो माण्हू असांजे पेट लाइ रुकावट छो थो बणिजे, उन जे करे पाण जहिड़े इंसाननि जो सत्यानाश करायूं था। उन जे करे उन्हनि ते अहिड़ा इल्ज़ाम था लॻायूं शायदि उहे इल्ज़ाम फिरौन कारून निमरूद बि पंहिंजे मुखालिफ़नि दुश्मननि ते न हणाया। ऐं उहे इल्ज़ाम असां मुहिब रसूल मुसलमाननि ते लॻाए करे उन्हनि खे ख़तमु कराइण उन्हनि खे चीफाटे माराइण जे कढूं। ऐं ॿिए तरफ़ मस्जिद में मसइलो थिए थो त उन ते ख़ामोशी आहे। तंहिंजी माना दीन सां असांजी का बि सरोकार न आहे। तंहिंजी माना इस्लाम सां असांजो को बि वास्तो न आहे। सिर्फ़ असांजो मसइलो पेट आहे पेट आहे पेट आहे। पेट लाइ को मसइलो थिए उन लाइ रुकावट बणजंदासीं, लेकिन दीन लाइ कुझु थिए उन ते ख़ामोशी। जेकॾहिं न त इन खां वधीक ॿियो को बेग़ैरती हुयो छा? मस्जिद में नाच गाना कंजरियूं ऐं न सिर्फ़ खुफ़िया बल्कि अलल ऐलान वीडियोस सोशल मीडिया ते उन जा मौजूद आहिनि।